असो अज ही सेशन है वर्ड नंबर 2 है। वर्ड नंबर 2 है एड्रेस। एड्रेस एक तो कॉमन वर्ड है पर इन जो है तो अगर तव्हां कमीशन के हवाले से ॾिसंदो या स्टैंडर्ड इंग्लिश के हवाले से ॾिसंदो तो वर्ड एड्रेस जो है वो है वर्ब। सिंधी में एड्रेस माना ॻाल्हाइण बि थिए थो, ॻाल्हाइण बि आहे, तकरीर करण बि आहे, तकरीर करण बि आहे। इन जो सेंटेंस है ही मतलब है तो एड्रेस तकरीर करण एड्रेस जेके है तो इन ही वर्ड हिन सेंस में छो एक वर्ड है न उनके काफ़ी मीनिंग आहिनि, हिकु खां वठी 8-10 मीनिंग थी सघनि था, पर जे असीं उहो पढ़ंदासीं जेको घणे खां घणो यूज़ थिए थो। हाणे एड्रेस हिकिड़ो माना तकरीर करणु हिकु मोस्टली यूज़्ड वर्ड आहे। सेंटेंस आहे द प्रेसिडेंट विल address the nation by television। सदर कौम के खिताब कंदो, सदर कौम के टीवी ज़रिए खिताब कंदो। ही एड्रेस असांजो यूज़ थी चुको आहे। तव्हां के घुर्जे त एड्रेस के हिन सेंस में तव्हां यूज़ कंदा कयो सेंटेंस ठाहे तव्हां चेक करे सघो था। ही हिकु हिन जी हिकु मीनिंग आहे। एड्रेस जी ॿी मीनिंग आहे मैनेज, संभालण, डील विथ समथिंग, कंहिं शइ के हल करण। हिन सेंस में एड्रेस के असीं यूज़ कंदासीं बिल्डिंग मोर डैम्स कैन एड्रेस द issue of energy crisis। Building more dams can address issue of the conditions। Building more dams can address issue of energy crisis। ज़्यादा डैम ठाहिण सां असांजो एनर्जी जो मसलो हल थी सघे थो। सो डियर स्टूडेंट्स, ही असांजो वर्ड नंबर 2 आहे एड्रेस। ऐं हिनखे हाणे आई होप कि तव्हां सम्झी विया हूंदो। हिन वर्ड खे हाणे तव्हां पंहिंजे सेंटेंस में यूज़ करे तव्हां मूंखे फ्रीली हिन व्हाट्सअप नंबर ते तव्हां मूंखे सेंड करे सघो था ऐं तव्हांखे फ्रीली गाइडेंस ॾिनी वेंदी ऐं चेक करे तव्हांखे फर्दर सम्झायो वेंदो। थैंक यू।